जिते ही ज़ात जी जुम्बश न आहे जा मूंसां हले सा या जीव वेठो न करे। जीअं त असां गवर्नमेंट डिग्री बॉयज़ कॉलेज क़ाइदाबाद जोगी मोड़ खां पंहिंजो एहतजाज रिकॉर्ड कराए रहिया आहियूं, जेको असांजो बुनियादी हक़ु आहे। असां चाहियूं था त हिकु इदारे में ॿ निज़ाम नामंज़ूर। असां चाहियूं था त असांखे अपग्रेड कयो वञे, लेब असिस्टेंट जेके बि आहिनि उन्हनि खे अपग्रेड कयो वञे, जेके 1 खां 4 ग्रेड ताईं आहिनि उन्हनि खे टाइम स्केल ॾिनो वञे। इहो असांजो हिकु बुनियादी हक़ु आहे ऐं असां पंहिंजे हक़ जे लाइ आवाज़ु उथारे रहिया आहियूं। ऐं असां जनाब CM साहिब खे, साईं मुराद अली शाह खे ऐं बस वारनि खे इहो इल्तिजा कंदासीं त महिरबानी करे असां सां नाइंसाफ़ियूं जेके थी रहियूं आहिनि उहे बंदि कयूं वञनि ऐं असांखे इंसाफ़ु ॾिनो वञे। इंसाफ़ु असां सां तॾहिं ई थींदो जॾहिं असांजा मुतालबा पूरा थींदा। कई सालनि खां असां पंहिंजी जुस्तजू महिनत रिकॉर्ड एहतजाज रिकॉर्ड कराए रहिया आहियूं, पर हिन महिल ताईं असांजो को बि आवाज़ु नथो ॿुधो वञे। जॾहिं त असांजी कागज़ी कार्रवाई हिसाब सां सभु कम मुकमल थी चुका आहिनि, सिर्फ़ु ऑर्डर करिणो आहे, पर उन जे बावजूदि बि असांजे लाइ हिकु साइन नथी थी सघे। असांखे अफ़सोस थो थिए, हैरत थी थिए हिन गवर्नमेंट ते त असां सां एॾी नाइंसाफ़ी छो आहे। जॾहिं जिथे किथे हर कंहिंखे पंहिंजा हक़ मिलनि था, पर असांखे को बि हक़ु नथो ॾिनो वञे। असां इन करे वरी बि गुज़ारिश कंदासीं त महिरबानी करे असांखे हक़ ॾिना वञनि, न त असांजो इम्तिहाननि जो प्रैक्टिकलनि जो सभिनी दोस्तनि जो गॾियल फ़ैसिलो आहे, उहो बाइकाट जो आहे ऐं उहो बाइकाट रहंदो।